नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक़्तां के दुबई मां ख़बर ॾींदा हलूं त T20 वर्ल्ड कप जो सभ खां वॾो दंगल सुभाणे थी रहियो आहे। रवायती हरीफ पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं दूबदू थींदियूं। दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में पाकिस्तानी टीम रवायती हरीफ ख़िलाफ़ मैदान ते लहंदी। बाबर आज़म ऐं शादाब ख़ान जी क़यादत में ग्रीन शर्ट कामयाबी लाइ पुरज़म आहे। इवेंट जे सभ खां वॾे दंगल जूं टिकेटूं वक़्त खां अॻु विकिरो थी चुकियूं। सभिनी जूं नज़रूं ग्रीन शर्ट ते खुतल आहिनि। सिंध समेत सॼे मुल्क में हुकूमती सतह ते वॾियूं स्क्रीनूं लॻाए मैच ॾिठी वेंदी। ॿिए पासे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा चयो आहे त रांदीगर वर्ल्ड कप में प्रेशर खां आज़ाद थी खेॾनि। PCB चेयरमैन क़ौमी स्क्वाड खे ऑनलाइन ख़िताब कयो ऐं पाकिस्तानी रांदीगरनि जो हौसलो वधायो ऐं वधीक चयो त भारत जे मैच ते न पर समूरे टूर्नामेंट ते फोकस कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।